नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त अदालत सैनेट चेयरमैन जी चूंड खिलाफ दरख्वास्त ते फैसलो महफूज़ करे छॾियो है। इस्लामाबाद हाई कोर्ट सैनेट चेयरमैन जी चूंड खिलाफ यूसुफ रज़ा गीलानी जी दरख्वास्त ते ॿुधणी थी। इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ जस्टिस अज़हर मनल्ला दरख्वास्त ते फैसलो महफूज़ करे वकील चयो है त सैनेट मुज़फ़र हुसैन शाह खे इलेक्शन में प्रेज़िडिंग ऑफिसर मुक़रर कयो। अदालत पुछाणो कयो त चेयरमैन सैनेट जी चूंड में इलेक्शन कमीशन जी का बि शमूलियत न आहे, जंहिं ते फारूक एच नाइक चयो त सैनेट चेयरमैन जी चूंड में इलेक्शन कमीशन जो को भी किरदार अदा न है। चीफ जस्टिस पुछाणो कयो त पार्लियामेंट जे अंदरूनी कार्रवाई जी इस्तहक़ जो आइन आर्टिकल 69 में कीअं निकिरंदो है। पार्लियामेंट जी अंदरूनी कार्रवाई अदालत में चैलेंज करे सघिजे थी। फारूक एच नाइक चयो है त जेकॾहिं तरीक़ेकार में का भी ज़ाब्तगी हुजे हा त अदालत में चैलेंज नथो करे सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।